नाज़रीन, हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में फटाकनि जी फैक्ट्री में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही लतीफ़ाबाद नंबर 11 जे लगारी ॻोठ भरिसां जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिकु पटाखनि जी फैक्ट्री में जेको धमाको थियो आहे हुन सबबि हिन वक़्त ताईं फ़ौतुनि जो जेको अंग वधी 4 थी वियो आहे, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी आहिनि ऐं इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त कुझु जेके माण्हू आहिनि अञा मलबे हेठां दॿियल आहिनि। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि में 2 अहिड़ा ज़ख़्मी आहिनि जेके 100 सैकड़ो ज़ख़्मी थियल आहिनि, जॾहिं त कुझु जेके माण्हू आहिनि 70 सैकड़ो ताईं ज़ख़्मी आहिनि, जंहिंजे करे जेको फ़ौतुनि जो अंग आहे उहो वधण जो ख़दशो मौजूदु आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कुझु अहिड़ा माण्हू अञा दॿियल आहिनि। छित जे मलबो बि हटाए पियो वञे। पुलिस रेंजर्स जो वॾो अंग मौजूदु आहे, रेस्क्यू 1112 ऐं ईदी रज़ाकार बि जेको आहे पंहिंजे कम में रुधल आहिनि। ख़ासि मशीन ज़रिए मलबो हटाए पियो वञे त जीअं इम्कानी तौर ते जेके मलबे हेठां दॿियल माण्हू आहिनि उन्हनि खे तलाश करे सघिजे। हिन वक़्त ताईं जेको रेस्क्यू जो जेको प्रोसेस आहे उहो हलंदड़ आहे। इहो ख़दशो ॾेखारे पियो वञे त अञा कुझु जेके माण्हू आहिनि उहे मलबे हेठां दॿियल आहिनि। जी सलीम अला, महिरबानी आवाज़ जी।